अस्सलाम वालेकुम। मां महर फ़कीर या अली मदद बि क़बूल कंदा। हिन वक़्तु कराची जे हाक्स बे ते मौजूदु आहियां। हीअ उहा पॉइंट आहे जिते असीं तक़रीबन 2 या 3 साल पहिरियां पंहिंजी नंढड़ी जी सालगिरह मल्हाइण आया हुआसीं। सो हीअ अव्हांखे समुंड जो बि दीदार कराईंदो हलां। ॾिसो ओ हीअ माण्हू मछी मारनि पिया। ठीकु आहे। आहे आचर माण्हू घटि आया आहिनि, थी सघे थो शाम जा रश वधंदी वञे। पोइ हिते पथरियो इलाइक़ो आहे। खोड़ माण्हू पोइ हिते मुख़्तसिर नज़रुनि खां थोरो परे परे ॿेड़ियुनि ते घुमनि पिया। हिते काफ़ी माण्हू पिकनिक मल्हाइण ईंदा आहिनि। मुख़्तसिर हट ठहियल आहिनि। वॾी VIP लोकेशन आहे। तमामु पाणी साफ़ु सुथिरो आहे। वारी बि कोन्हे एतिरी। बहितरीनु लोकेशन आहे। असीं तक़रीबन वांदकाईअ में या ख़ासि करे मोकल में हिते ईंदा आहियूं। बहितरीनु पॉइंट आहे। ॿाहिरीं आबहवा गंद कचिरो बि समुंड में कोन्हे। जीअं कराची सीवीअ ते कचिरो या हूंदी आहे या वारी हूंदो आहे। सो पर हिते तमामु बहितरीनु ज़बरदस्त। असीं पंहिंजे मोटर साइकिल ते KKW 4322 ते हमेशह सफ़र कंदा आहियूं। ताज़ो मिठी बि वियो हुउसि। गुज़िरियल साल शिकारपुर बि वियो हुउसि मोटर साइकिल ते कराची खां। वाह वाह। हे ॾिसो ओ हीअ ॿेड़ी हले थी पियां। ठीकु आहे। मोकिलाणी न आहे। अस्सलाम वालेकुम। महर फ़कीर या अली मदद हाक्स बे कराची सिंध। ख़ुदा हाफ़िज़।